सबब मोटरवेज़ ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर आहे। सखर, खैरपुर, गंबट, लकी गुलाम शाह, मियां साहब, दोदापुर, मुबारकपुर, ॾखण, ठिकराठो ऐं सुल्तानकोट समेत ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े सबब नज़र जी हद बि घटिजी वई आहे। सुल्तानकोट मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार। जी शहरबानो सुल्तानकोट में वधी वियो आहे। गैस गायब काठियूं भी महांगी थी वियूं आहिनि शहर में ऐं आसपास जे इलाइक़नि हमाइन शरीफ़ मियां साहब जागण वक़्तु जागीर चोॾियो सदायो लोडरा ऐं ॿियनि हंधनि ते सर्दी वधी वई आहे। कोविड सबब गाॾियुनि जे ड्राइवरनि खे कलाक लॻियो वञे। गैस बहिरान बि आहे। आवाम जूं मुश्किलातूं आहिनि। काठियुनि जो जेको क़ीमत आहे उहो 400 फी मण मां वधी 600 आहे। सबब 12 वजे ताईं ठीक है इसरार चांडियो। अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी। अवांखे ॿुधायूं पिया सिंध में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबब मोटरवेज़ ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर आहे। सखर, खैरपुर, गंबट, लकी गुलाम शाह ऐं ॿियनि शहरनि में बि कोहीड़े जो राज बरक़रार आहे। जी नाज़रीन, ॿिए पासे अवांखे अपडेट कंदासीं त बेटनि जो सदारती ऑर्डिनेंस जो